सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जेको ॾिस सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं उहो असांखे यादि रखणु खपे असां सही इंसान बणिजण ईंदा आहियूं। ऐं असां इंसाननि खे मालिक एतिरो न पावरफुल बणाए करे मोकिलियो आहे। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण ते कंट्रोल करूं, असां सभ ते कंट्रोल करे सघूं था। इहे संत इहे महात्मा पंहिंजो पाण ते कंट्रोल कयो, इन करे सभिनी जा शीश उनजे अॻियां झुकंदा नी। शीश उनजे गुणनि जे अॻियां, उनजे इख़लाक़ जे अॻियां, उनजे किरदार जे अॻियां, उनजी चङाई जे अॻियां, उनजे सतकर्मनि जे अॻियां, उनजे तपस्याउनि जे अॻियां ऊंचे अॻियां कुरंदा आहिनि। इंसान त सभु आहिनि, इंसान ॿियो केरु न आहे। तंहिंजे करे जंहिं पंहिंजो पाण खे जीतियो आहे, यानी पंहिंजो पाण खे संभालियो आहे, उहो इंसान मुंहिंजो महान बणियो आहे। ऐं जंहिं पंहिंजो पाण खे न संभालियो आहे उहो शायदि इंसान न रहियो आहे। छाकाणि हुनजी पूरी कोशिशि रही आहे सदाई ॿिए खे दॿाइण जी, ॿिए खे हथु करण जी, ॿिए खे कंट्रोल करण जी। जेको पंहिंजो पाण खे ई कंट्रोल न करे सघंदो, ॿिए खे कंट्रोल छा कंदो? जेको पंहिंजो पाण खे ई रोके न सघंदो, ॿिए खे छा रोकींदो? जेको पंहिंजो पाण खे ई संभाले न सघंदो, ॿिए खे छा संभालींदो? तंहिंजे करे असां सिर्फ़ु ॿियो कुझु बि न कयूं, छड़ो पंहिंजो पाण खे संभालियूं। पंहिंजो पाण खे संभालियूं, सभु कुझु संभाली वेंदो। छाकाणि त असां सभु कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं। पाण खे संभालींदासीं, ग़लति कर्म कंदासीं न त असां ग़लति थींदो ई न। चङाई कंदासीं, सदाई चङाई मिलंदी रहंदी, ख़ुशहाल रहंदासीं, सदाई मालिक जी रहमत में रहंदासीं, सदाई हरिया भरिया रहंदासीं। तंहिंजे करे असां सिर्फ़ु पाण खे संभालियूं, बाक़ी सभु कुझु संभाली वेंदो। ऐं असां पंहिंजे जीवन में बि ॾिठो हूंदोसीं, कॾहिं बि ज़िंदगी में कुझु ग़लति थियो हूंदो, नुक़सानु थियो हूंदो, तकलीफ़ थी हूंदी, त जॾहिं जॾहिं पंहिंजो पाण खे न संभालियो हूंदोसीं, पाण कुझु ग़लति कयो हूंदोसीं, उनजो नतीजो उल्टो मिलियो हूंदो। जेकॾहिं असां सही फ़ैसिलो करूं, सही हलूं, त पोइ असां सां ग़लति थींदो ई कोन्हे। तंहिंजे करे मालिक असां सभिनी खे पाण संभालण वारो मोकिलियो आहे। ऐं चङा कर्म ॿिए ॾींहुं करे असां कंहिं वक़्तु बि उनखे दान करे सघूं था, कंहिं वक़्तु ॾेई सघूं था, पंहिंजो पाण खे ऊचाई ताईं पहुचाए सघूं था। पर ग़लति कर्मनि जा असां ग़ुलाम, चङनि कर्मनि जा असां मालिक। ऐं उन मालिक असांखे मालिक बणाए करे मोकिलियो आहे। सभु अंग, सभु कुझु असांखे उन पंहिंजे कंट्रोल में ॾेई छॾिया आहिनि। उन मालिक बणाए करे मोकिलियो आहे। असां पंहिंजो पाण खे ग़ुलाम छो बणायूं? उन असांखे एॾी वॾी मेरास ॾेई छॾी आहे, असां पंहिंजो पाण खे पोइ ते छो कयूं? असांखे सिर्फ़ु जहिड़ो मालिक बणायो आहे, पहिरियों त उनजो सदुपयोग कंदे नफ़ो कमायूं, अॻिते वधूं। पर जेकॾहिं अॻिते न बि वधूं त ओढ़ा असां ज़रूरु रहूं। उन पंहिंजे लछणनि खां न वञो। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अची वई त असां सभु कुझु पाए वेठा आहियूं। ऐं इन करे ई पाण उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं। ऐं उहो सभु असां बणिबा बि आहियूं, पर बणिबासीं तॾहिं जॾहिं असांजो संग ओढ़ो हूंदो, असांजी दोस्ती ओढ़ी हूंदी, असांजो साथ ओढ़ो हूंदो। छाकाणि जहिड़ो साथ हूंदो तहिड़ी असांजी ॿुधी सम्झ ऐं हालति थींदी। इन करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश चवंदा आहिनि, हर रोज़ कुझु वक़्तु वेही करे सचे साईं जो ध्यानु कयो, नाम कयो, सिमरन कयो। ध्यानु कयो यानी हुन सां पंहिंजी तार जोड़े करे रखो, उनजे गुणनि सां, उनजी रहमतुनि सां, उनजी चङाइनि सां। छाकाणि जीअं उनजो ध्यानु कंदासीं, उनजे गुणनि सां असां मिली करे रहंदासीं, ऐं पोइ असां सदाई ओढ़ाई रहंदासीं। जेका उनजी ॿुधी हूंदी उहा असांजी ॿुधी बणिजी वेंदी, जेको उनजो जीवन हूंदो उहो असांजो जीवन बणिजी वेंदो। जेका उनजी हालति हूंदी उहा असांजी हालति बणिजी वेंदी। ऐं जीअं उन कंट्रोल कयो, असां बि उनखे सही हलंदे हलंदे पंहिंजो पाण खे ऊचाई ताईं पहुचाए छॾींदासीं, पंहिंजो पाण खे उनजी रहमत ताईं पहुचाए छॾींदासीं।